अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉट इशू प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं तालीम के हवाले से। वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान सॼे मुल्क में तबक़ाती विरासत के ख़त्म करण जे लाइ हिकु जहिड़ो तालीमी निसाब लागू करण जो ऐलान करे छॾियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां चयो वियो आहे त पहिरें खां 5 दर्जे ताईं हिकु जहिड़ो निसाब पढ़ायो वेंदो, जंहिं ते सूबाई वज़ीर तालीम सिंध पारां एतिराज़ कयो वियो आहे। हुनजो चवणु आहे त असांखे हिन ते तहफ़ुज़ात आहिनि, सिंध जा हिकिड़ा पंहिंजा मामला आहिनि। अरिड़हीं तरमीम खां पोइ तालीम सूबाई सब्जेक्ट आहे। वफ़ाक़ी हुकूमत इन तरह जी पॉलिसी सभिनी सूबनि ते लागू नथी करे सघे। तालीम वारे सूबाई वज़ीर जो चवणु हो त साइंसी हवाले सां जेकॾहिं सुठा मज़मून आहिनि त उन्हनि ते को एतिराज़ कोन्हे, पर जेकॾहिं सोशल स्टडीज़ जी ॻाल्हि कंदासीं त उन हवाले सां सिंध जूं पंहिंजूं जेके आहिनि से हिस्ट्री या पंहिंजी तारीख़ आहिनि जंहिं ते कंप्रोमाइज़ नथो करे सघिजे। सूबाई वज़ीर तालीम जो चवणु हो त हू जेकॾहिं सिंधी पढ़ाइणु चाहिनि था त इन ते कंहिंखे बि एतिराज़ न हुअणु घुरिजे। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हाईंदासीं मुल्क में हिन वक़्तु दहशतगर्दी जे हवाले सां शदीद ख़तरा मौजूदु आहिनि। उते वफ़ाक़ ऐं सूबो केतिरनि ई मामलनि ते असांखे हिकु पेज ते नज़र नथा अचनि। इन खां अलावा एनिमी प्रॉपर्टी वारे मामले ते ॻाल्हाईंदासीं, जिते वफ़ाक़ी हुकूमत पारां कमेटी पिणु जोड़ी वई आहे त सिंध में जेको आहे सो छॾियल बंगालियुनि या हिंदुनि जूं जेके मिल्कियतूं आहिनि उहे बिहारियुनि ऐं उतां लॾे आयल जेके मुहाजिर आहिनि उन्हनि जे हवाले कयूं वेंदियूं, जंहिं ते पिणु सिंध पारां शदीद एतिराज़ कया विया आहिनि। अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे हिन वक़्तु पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ सूबाई वज़ीर तैमूर टालपुर साहब जॉइन कयो आहे। तैमूर साहब भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। थैंक यू। तैमूर साहब, छा चवंदो वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां सॼे मुल्क में हिकु जहिड़ो तालीमी निज़ाम लागू करण जे लाइ निसाब जो ऐलान करे छॾियो आहे, जॾहिं त सूबाई वज़ीर तालीम पारां इन ते शदीद एतिराज़ कयो वियो आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। इहो ई मसइलो थिए थो जॾहिं बि का बि ॻाल्हि थिए थी वफ़ाक़ खे खपे त उहो पंहिंजो रोल अदा करे। रोल अदा कीअं थींदो? रोल तॾहिं अदा थींदो जॾहिं उहो के बि अहिड़ा फ़ैसिला जेके सूबनि सां गॾिजल आहिनि उन लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे प्रोविंशियल हुकूमत यानी कि हुकूमत सिंध सां गॾु वेही ॻाल्हाइणु खपे, डिस्कशन करणु खपे। उन खां पोइ कंहिं फ़ैसिले ते अची सघनि था। अरिड़हीं तरमीम खां पोइ असां जो पंहिंजो हिकु सिस्टम आहे, असांजो पंहिंजो हिकु निज़ाम आहे, असांखे कॉन्स्टिट्यूशन इहो ताक़त ॾिए थी त असां पंहिंजे हिसाब सां पंहिंजे सूबे खे हलायूं। ॿिए नंबर ते जे सम्झनि था त असांजे सिलेबस मां सिंधी लैंग्वेज कढी छॾंदा त इन्हनि जी वॾी ग़लती आहे। हिननि जी इहा जेको आहे सो ॻाल्हि असां न ॿुधंदासूं, न हलणु ॾींदासूं। सिंध जेका सिंधी ज़बान आहे, सिंधी ज़बान आहे, उहो असां स्कूलनि में चाहियूं था त परमनेंटली हर स्कूल में इहा पढ़ाई वञे, घटि में घटि नंढे ग्रेड्स ताईं। ऐं हाणे हिननि जेको ॾिनो आहे सिलेबस उहो पहिरें खां 5 ग्रेड ताईं शायदि ॾिनो आहे। सो जे वफ़ाक़ को सुठो इक़दाम करणु चाहे थी, जेके सुठा क़दम खणणु चाहे थी त उनखे असां सां वेही ॻाल्हाइणो पवंदो। जे असां ते को ज़बरदस्ती नयो सिस्टम लागू कयो वेंदो त उन जी असां मुखालफ़त कंदासीं। तैमूर साहब, सदाईं वफ़ाक़ी हुकूमत पारां इन तरह जा फ़ैसिला कया वञनि था, चाहे मुख़्तलिफ़ मामला हुजनि, बेटनि वारो मामिलो हुजे या सिहत जा अस्पतालनि वारा मामला हुजनि, कराची डेवलपमेंट या ट्रांसफॉर्मेशन प्लान जे हवाले सां मामला हुजनि। हे मुंहिंजे ख़्याल सां थोरो या इशूज़ सां सीरियस न आहिनि या इन्हनि खे जेको इन्हनि जी सीरियसनेस ख़बर न आहे, या पोइ हे थोरा मुंहिंजे ख़्याल सां घटि होशियारु, घटि अकुलमंद आहिनि। पर दुनिया में जा ॾिसंदा जिथे बि को अहिड़ो वज़ीर सोच सम्झ थोड़ी घटि हूंदी आहे त उते हो सुठा एडवाइज़र्स रखनि था, उहे एडवाइज़ करे उन ते हलनि था। पर हिते एडवाइज़र्स इहो हाल जेको हाल न्याज़ी साहब जो पंहिंजो आहे, तव्हां ॾिठो हर ॻाल्हि में हे कान का ग़लती कनि था, हे बैकआउट करे था वञनि या पंहिंजी ॻाल्हि था फिरी था वठनि। सो इन्हनि खे इहो को न को सिस्टम करिणो पवंदो। इन्हनि खे शायदि अञा ताईं इहो अहसासु न थियो आहे त अरिड़हीं अमेंडमेंट खां पोइ हे असांखे डिक्टेट नथा करे सघनि। चाहे को बि इशू, ज़रूरु एजुकेशन जी ॻाल्हि न पिया कयूं, हे जिन्हनि बि शयुनि में तव्हां ॾिठो आहे हिननि अॻराई कई आहे, इन्हनि जी पंहिंजी जेको आहे सो हिन में इंसल्ट थी आहे, हिननि खे पाण बैकफुट ते वञिणो पियो आहे या पोइ मजबूरन असां हुननि जा पावर्स जेके आहिनि पंहिंजा यूज़ करे हिननि खे साइड लाइन करे छॾियो आहे। सो पोइ बि अॻराई खां त वफ़ाक़ी हुकूमत नथी मुड़े न। जेकॾहिं ताज़ो ई वज़ीर आज़म जे कराची यात्रा मुख़्तसिर जेको 2-3 कलाकनि जो दौरो हो, जंहिंखे निजी चई सघे थो, जंहिंमें ट्रांसफॉर्मेशन प्लान जे हवाले सां ॻाल्हि त थी, पर सिंध जे वॾे वज़ीर खे न इन्फॉर्म कयो वियो ऐं न ई उनखे हिन इजलास में घुरायो वियो। छा थो करे? तव्हां ॾिठो जेको बेटनि जो मामिलो थियो उन में फेडरल गवर्नमेंट खे बैकआउट करणो पियो। उन्हनि जी पंहिंजी जेको आहे सो ॻाल्हि ख़राबु थी, उनजी पंहिंजी रिट चैलेंज अथई। असांजी रिट ते चैलेंज कोन थी, असां जेको चयोसीं असां करे ॾेखारियोसीं। ऐं हींअर जेको आहे पहिरीं बि PM साहब 2-3 चकर आया आहिनि, जॾहिं बि अचनि था हिते अची ॻाल्हियूं करे था वञनि, अञा ताईं कंहिं ॻाल्हि ते अमल त न करे सघिया आहिनि। जेके 1100 अरब जे पैकेज जी ॻाल्हि कनि था उन मां ॾिनो त 1 रुपयो बि कोन्हे, असांजा पंहिंजा पैसा आहिनि।
700 तक़रीबन असांजा पंहिंजा पैसा आहिनि ऐं उन खां सवाइ जेके ॿिया पैसा आहिनि उहे बि सॉफ्ट लोन्स आहिनि चाइना जा कुझु असांजी हेल्प आहे त हे त कुझु कनि ई न पिया। सो हाणे जेको तव्हां ॾिठो था जेको टूर थियो प्राइम मिनिस्टर जो इन प्राइम मिनिस्टर पंहिंजे टूर खे पाण निल बटा निल ज़ीरो करे छॾियो। जॾहिं असांजी प्रोविंशियल हुकूमत जी हुते हाज़िरी न हुई, जॾहिं असांजा अफ़सरान न हुआ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन पंहिंजो अची थोरो तमाशो करणो हो, ख़ान साहब खे अची ॾेखारिणो हो, ॾियणो कुझु कोन्हे त ॾेखारण जे लाइ ई इहे हरकतूं कयूं वेंदियूं आहिनि। अची चकर हणी माण्हुनि खे इम्प्रेशन ॾियनि था त असां कमु करणु चाहियूं था, पर सीएम खे घुराइनि कोन था। जॾहिं सीएम हुते वेंदो त एक्चुअल डिमांड कंदो जिन्हनि शकनि जी ऐं शयुनि जी ज़रूरत आहे उहो हुते चवंदो त पेश करे रखो। इन्हनि शयुनि खे अवॉइड करण लाइ ख़ान साहब अञा ताईं माण्हुनि जो बेवकूफ़ ठाहींदो थो हले। पर हाणे सिंध जा माण्हू ख़ुसूसन कराची शहर जा माण्हू सम्झी विया आहिनि त हिननि जो जेको रुगो टोपी ड्रामो आहे हिन जी असलियत का बि कोन्हे, हिन जो को बि इरादो कोन्हे के बि क़िस्म जी भलाई आणण जो। तैमूर साहब, बिलाल गफार बस आगे ज्वाइन करवा। बिलाल साहब वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। अब बिलाल साहब, तैमूर साहब भी हमारे साथ हैं। क्या कहेंगे, वज़ीर आज़म इमरान खान ने पूरे मुल्क में यकसा तालीम का जो निसाब है वो 1ली से 5वीं जमात तक उन्होंने इसको लागू करने का ऐलान कर दिया है, लेकिन सूबाई वजीर तालीम सिंध ने इस पर बड़े तहफ़्फ़ुज़ात का इजहार किया है कि 18वीं तरमीम के बाद जो तालीम है वो सूबाई सब्जेक्ट है। वज़ीर आज़म इस तरह किस तरह तालीमी पॉलिसी का ऐलान कर सकते हैं? देखिए, ये हमारा एक बहुत अहम मैनिफेस्टो था जिसमें हमने इनिशियली फर्स्ट फेज में ये कहा था कि जो आपकी प्राइमरी एजुकेशन है उसमें यकसा तालीम निज़ाम, ताकि जो गरीब का बच्चा है ये वही पढ़े जो आपका एक अमीर या वो आदमी जो वेल ऑफ की जो बच्चे हैं वो जो पढ़ते हैं जो स्टैंडर्ड है उनका हो। मुझे ये नहीं समझ में आता कि अगर गरीब का बच्चे जो एक अमीर का बच्चा पढ़े और एक सेम स्टैंडर्ड्स की अगर हम एजुकेशन के लेवल की बात करते हैं तो इसमें सिंध हुकूमत को क्या प्रॉब्लम है? प्रॉब्लम यह है कि सिंध हुकूमत वो हर पॉजिटिव स्टेप का वो नेगेटिव वे में लेती है, चाहे वो एजुकेशन सिस्टम हो, चाहे वो हेल्थ कार्ड हो, या वो कोई भी स्टेप हो जिसमें एक नेशनल यूनिटी की बात हो या एक फेडरेशन की बात हो। मुझे ये बड़ा आज ताजुब हुआ और मैंने एजुकेशन मिनिस्टर साहब का भी बोला कि हम इसको नहीं मानते। इस पे काफ़ी डिस्कशन हुई थी, काफ़ी कंसल्टेंसी हुई थी, तमाम स्टेक होल्डर्स को ऑन बोर्ड लेके इस पे बातचीत की गई थी। और मैं समझता हूँ कि अगर कोई सिंध गवर्नमेंट को कोई भी तहफ़्फ़ुज़ात हैं या कोई जिनके बेहतर सजेशंस हैं तो वो फेडरल की गवर्नमेंट के साथ शेयर करें, और हमेशा जो चीज़ें जो भी इम्प्लीमेंटेशन होती है उसमें बेहतरी के लिए आता है। लेकिन हम इसमें बिल्कुल क्लियर हैं कि पाकिस्तान में एक निज़ाम होना चाहिए, दोहरा निज़ाम जो है वो पाकिस्तान को तबाही के लिए। जी बिलाल साहब, लेकिन सिंध के हवाले से अगर बात की जाए तो सूबाई वजीर तालीम के तहफ़्फ़ुज़ात हैं कि सिंध की अपनी एक अलग हिस्ट्री है, सूबाई सब्जेक्ट है 18वीं तरमीम तालीम का, इस तरह वफाक कैसे कर सकता है? साइंसी हवाले से जो अच्छी बातें हैं उनको तो अडॉप्ट किया जा सकता है, लेकिन तारीखी हवाले से सिंध की अपनी एक अलग हिस्ट्री है। देखें, जाहिर है जो आपके जो मेन सब्जेक्ट्स हैं उनको यकसा तालीम की बात कर रहे हैं। अगर आप हिस्ट्री की बात करते हैं या आप दूसरे सब्जेक्ट्स की बात करते हैं जहाँ लोकल नेसेसिटीज के हिसाब से, लोकल डेमोग्राफिक्स के हिसाब से सब्जेक्ट्स होते हैं, तो वो तो ऑब्वियसली वो तो डिफरेंट होगी। लेकिन इस्लामियात है, पाकिस्तान स्टडीज है, इंग्लिश है, उर्दू है, जो एक बेसिक या कंपलसरी सब्जेक्ट्स होते हैं उनकी बात की जा रही है। आपका मैथ्स है, फिजिक्स है, साइंस है, जो भी आपके जो सब्जेक्ट्स हैं जो पढ़ाए जाते हैं, पहले तो फर्स्ट फेज में उसकी बात की जा रही है। तो अब जाहिर है ये तो आप हमेशा देखते हैं कि चाहे वो प्राइमरी लेवल हो या सेकेंडरी लेवल का हो, उसमें एजुकेशन हो, उसमें आपके इलेक्टिव्स होते हैं, उसमें आपके कुछ ऑल्टरनेटिव सब्जेक्ट्स होते हैं, साइंस होता है, कॉमर्स होता है। तो इस हिसाब से वो तो सेकेंड फेज है। अब मुझे एक बात बताएं कि 1ली से 5वीं जमात तक अगर कुरान का जो की रीडिंग, कुरान का सब्जेक्ट अगर ऐड किया जा रहा है और बाद में सेकेंड फेज में सेकेंडरी लेवल पे तर्जुमे के साथ उसको लाया जा रहा है, तो इसमें क्या बुराई है? तैमूर साहब मेरे साथ हैं। तैमूर साहब, गुफ्तगू तमाम बुधी एतराज़न के हवाले से गाल हले थी, पर शायद बिलाल साहब उन गाल के समझी न पियो सके जेको सरदार शाह साहब गाल कई है तो भाई सिंध जी जेका तारीख़ आहे उहा अलॻि आहे, उहा पहिरें खां प्राइमरी ताईं जे ॿारनि खे पढ़ाई वञे थी, सिंधी जेका आहे सा लाज़मी उहा पढ़ाई वञे थी। तारीख़ी हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त सिंध जो हिकिड़ो अलॻि सिनारियो आहे। मुंहिंजे ख़्याल सां ॿ शयूं जेके आहिनि गॾु नथियूं हली सघनि। या त पीटीआई पंहिंजी पॉलिसीज़ चेंज करे,
न त 2/3 मेजॉरिटी वठी कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान खे चेंज करे, छो त जेके ॻाल्हियूं हे कनि था वो पाकिस्तान जे कॉन्स्टिट्यूशन जे ख़िलाफ़ आहिनि। इन हिसाब सां तव्हां ॾिसो था हे जे सम्झनि था त सिंध में असां सिंधी सकाफ़त, सिंधी ट्रेडिशन, सिंधी लैंग्वेज ख़तमु करे छॾंदासीं, उन्हनि जी भुल आहे। शायदि हे मुंहिंजे ख़्याल सां जेके हिन जा पार्टनर्स आहिनि, MQM थी वई, ॿिया अहिड़ा थी विया, हे बि हुननि वांगुरु हाणे एथनिसिटी ते सियासत करणु चाहिनि था। हिननि जो तरीक़ेकार मुंहिंजे ख़्याल सां पंहिंजे नए साथियुनि जहिड़ो थी वियो आहे, पर इहो असां थियणु न ॾींदासूं। हिकिड़ी ॻाल्हि त बिलाल गफ़ार खे ख़बर हुजणु खपे, जॾहिं इहे ॻाल्हियूं थियूं पिए, हे कानून ठहियो पिए, तॾहिं जे असां सां गॾु वेहनि हा, असां सां डिस्कस कनि हा, त असां बहितर पॉज़िटिव शयूं हिननि खे ऐड करे ॾियूं हा। ऐं असां जेको असांखे ज़रूरी जेके शयूं खपनि उहो बि उन में ऐड न ॾियूं आहे। जेके चङियूं सुठियूं शयूं हिन थियूं आहिनि उहे बि ऐड करे वठूं हुन में। पर हे जे हाणे मथां खां अची हिकिड़ो कारो कानून असां ते मुसलत कंदा, उहो थी कोन थो सघे। पहिरीं बि 3-4 शयुनि में हिननि पंहिंजी काफ़ी ठीकु ठाक इज़त कराई आहे, हिकु वरी कराए वठनि। बिलाल साहब क्या कहेंगे दहशतगर्दी के हवाले से अगर बात की जाए, इस वक्त मुल्क में सिंध की राजधानी कराची में भी जिस तरह मवाजगोट में वाक़या हुआ, दहशतगर्दी का खतरा बहुत ज्यादा बढ़ चुका है, दहशतगर्दी के पे दर पे वाक़यात हो रहे हैं। देखें, जब भी पाकिस्तान स्टेबिलिटी की तरफ जाता है, इकोनॉमिक स्टेबिलिटी की तरफ जाता है, तो पाकिस्तान के दुश्मन, जिनको मैं नॉन स्टेट एक्टर्स कहता हूँ, चाहे वो इंटरनल फोर्सेस हो या वो एक्सटर्नल फोर्सेस हो, वो एक्टिव हो जाते हैं। जाहिर है 14 अगस्त का दिन था, पूरी पाकिस्तान जो है वो जश्न आज़ादी को सेलिब्रेट कर रहा था। और आप देखेंगे जो रिसेंट जितने भी ये दहशतगर्दी के या टेररिस्ट एक्टिविटीज हुई हैं, जितने इंसिडेंट्स हुए हैं, उसमें आपका फॉरेन फंडेड लोग सामने आए, आपके रॉ सामने आए हैं, आपके वो सारी एजेंसी सामने आई हैं जो पाकिस्तान के खिलाफ काम कर रही हैं। तो ऑब्वियसली ये जो टेररिस्ट का जो आपका एरिया है, या वो समझ लें कि जो ये एक इश्यू है, ये पाकिस्तान पिछले 20 साल से ये फेस कर रहा है। और आप एक देखें, एक नेशनल पॉलिसी बनी थी आपके APS के वाक़ये के बाद, और उसमें जब हम अपोजिशन में थे तो हमने अपोजिशन में होने के बावजूद नेशनल इंटरेस्ट के मद्देनजर रखते हुए हमने जिसको कहते हैं कि आपका मुल्क की तरजीहात सबसे पहले आती हैं, तो हमने उसमें उनको एग्री किया और उसके इम्प्लीमेंट में पाकिस्तान तहरीक इंसाफ ने अपना रोल भी प्ले किया। जाहिर है जब आपकी एक्सटर्नल कुव्वतें एक्टिव होती हैं तो आप अपनी जो सियासत है, पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग साथ में रखते हैं और आप यूनिटी की बात करते हैं, और आप बात करते हैं कि किस तरह जो आपका दुश्मन है, बैरूनी दुश्मन है, उसको काउंटर करते हैं। अल्हम्दुलिल्लाह आप देखें जो पहले जो सिचुएशन थी पूरे पाकिस्तान की, उससे बहुत बेहतर है पाकिस्तान की सिचुएशन। और मैं समझता हूं कि पाकिस्तान जो है आने वाले वक्तों में ये चैलेंजेस से निपटेगा और बहुत अच्छी तरीके से हमारा जो चीजें हैं वो आप देखें कि जो आपकी जो एजेंसीज हैं, लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज हैं, वो बड़ा जबरदस्त काम कर रही हैं। तालपुर साहब, गुफ्तगू तव्हां ॿुधी बिलाल साहब जी, छा चवंदो? बिल्कुलु, मां सम्झां थो त असांजी लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ हुजनि या सिंध पुलिस हुजे या ॿियनि सूबनि जा जेके हुजनि, हू पंहिंजो कमु करण जी पूरी कोशिशि कनि पिया। पर हिननि खे थोरो जेको आहे सो जे फेडरल गवर्नमेंट थोरी क्लैरिटी आणे हिन शइ में, फेडरल गवर्नमेंट पंहिंजी पॉलिसीज़ थोरो क्लियर करे त हे वधीक सवलो थी वेंदो। हर सूबे में अलॻि पॉलिसी रखी वेठा आहिनि, हर सूबे लाइ जेको आहे सो हुननि जो अलॻि कानून आहे। इहे सभु शयूं जेके आहिनि वॾे लेवल ते हिकिड़ो मास इशूज़ असां लाइ क्रिएट कनि थियूं। जे हिननि जो हिकिड़ो सिंपल इशू, सिंपल कन्वर्सेशन हुजे हा, जिन्हनि जी सलाह मशवरत हुजे हा, त इहे हालात अञा इलाही बहितर हुजनि जेके हाणे ख़राब थियनि पिया। ऐं रही ॻाल्हि मईशत जी, मुंहिंजे पा ॻाल्हि कई त मईशत जो त खानो ख़राब थी चुको आहे। हिननि माण्हुनि जिन्हनि खे न वठिणो, उन्हनि 3 सालनि में एतिरा लोन वरिता आहिनि जेके लोन 71 ईयर्स में वरिता विया आहिनि। माने 71 ईयर्स जा लोन ऐं हिन 3 सालनि जा लोन बराबरि आहिनि। सो हे मईशत जी बेहतरी जी ॻाल्हि न कनि, मईशत किथे तबाह बर्बाद करे वेठा आहिनि। ख़ुदा करे को जल्दी का सची डेमोक्रेटिक हुकूमत अचे जो इन्हनि मसइलनि मसाइलनि खे बहितर करे।
तैमूर साहब, हिकिड़ो ॿियो अहम मामिलो जंहिं ते हिन वक़्तु सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, जीअं बेटनि वारो मामिलो थियो हो त भई 47, 65 या 71 में जेके माण्हू हितां लॾे विया हुआ, हिंदू हुजनि या बंगाली, उन्हनि जेके पंहिंजी मिल्कियतूं छॾियूं, उन्हनि मां घणियूं जेके प्रॉपर्टीज़ आहिनि उहे सिंध में आहिनि। एनिमी प्रॉपर्टी जे हवाले सां जेका हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत कमेटी ठाही आहे त उहे जेके छॾियल मिल्कियतूं आहिनि उतां लॾे आयल जेके मुहाजिर आहिनि या बंगाली आहिनि उन्हनि खे ॾिनियूं वञनि, जंहिं ते पिणु सिंध पारां शदीद एतिराज़ वारियो वियो आहे। छा चवंदो? ॾिसो न, साॻी हरकत वरी हिते बि कई अथनि। हर शइ में हे पंहिंजी सियासत पॉइंट स्कोरिंग करणु चाहिनि था। इन्हनि खे इहो अहसासु न आहे त पॉलिसीज़ मुल्क खे फ़ाइदो ॾींदियूं या नुक़सानु ॾींदियूं। इन्हनि खे इहो अहसासु न आहे त छा सिंध जो माण्हू जेको आहे इन्हनि जी ॻाल्हियुनि सां ख़ुशि आहे, रज़ामंद आहे या इन्हनि जे ख़िलाफ़ु आहे। त हे ॻाल्हियूं उहे कनि था जिन्हनि में आम माण्हू पब्लिक हिननि खां नफ़रत करणु शुरू थी विया आहिनि। इहो मैटर बि जे इन्हनि खे को फ़ैसिलो करणो हो त तव्हांजे ख़्याल सां बहितर न हो त हे अची वफ़ाक़ सूबे सां ॻाल्हाया, असांजा सजेशन वठंदा, इन्हनि जा हूंदा आहिनि मेन प्रायोरिटीज़ नोट ठाहिणु, ॾोकड़ कमाइणु, उन खां सवाइ लेफ्ट राइट ॾिसणु कोन था। जे असां सां वेही ॻाल्हाइनि हा, असां हिननि खे ॿुधायूं हा, हिन सूबे जी सूरत हाल ॿुधायूं हा, इन प्रॉपर्टीज़ जी एक्चुअल जेको मसइला मसाइला आहिनि उहो ॿुधायूं हा, ऐं जेको पब्लिक जी डिमांड आहे उहो छा था चवनि, सिंधी माण्हू छा थो चए, उहो हिननि खे ॿुधायूं हा। पर हिकु चकर वरी हे चाहिनि था त हे पंहिंजा फ़ैसिला ज़बरदस्ती असांजे मथां लागू करणु, सो असां न करणु ॾींदासूं, असां इन खे रेज़िस्ट कंदासूं। छा चवंदो पीपल्स पार्टी इन ते कहिड़ो जेको आहे सो लाहे अमल जोड़ींदी? ॾिसो न, हाणे छा इन्हनि जी पॉलिसीज़ खे कजे, पर मजबूरन जेको आहे सभ खां पहिरियों स्टेप त इहो ई खणंदासूं त असां इन अकुल जे दुश्मननि खे सम्झाइण जी कोशिशि कंदासूं। पर का शइ सम्झी वञणु उहो नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे। असां नथा सम्झूं त हे का ॻाल्हि सम्झी सघनि था या इन्हनि जी इम्पोर्टेंस जेको आहे न, इन्हनि खे इन्हनि शयुनि जी इम्पोर्टेंस न आहे, इन्हनि वटि उहा सोच सम्झ न आहे जिथे इन्हनि खे ख़बर पए त हे जेके फ़ैसिला कनि पिया हुननि जा रिपरकशंस छा थींदा। तैमूर साहब, ही तमामु वॾो हसास मामिलो आहे जंहिं ते सिंध जा माण्हू चाहींदा त सिंध सरकार इन ते का जामे पॉलिसी जोड़े जंहिंखे आइनी ऐं कानूनी फॉर्मनि ते जेको आहे सो खयो वञे इन मामले खे। असां इन खे जेको आहे ॿिनि तरीक़नि सां डील कंदासीं इंशाल्लाह। पहिरीं ॻाल्हि त जेको असां इहो मसइलो जेको खणींदासीं ईवान सिंध जे ईवाननि में खणींदासूं, सिंध असेंबली में खणी वेंदासूं। नाज़रीन, पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ सूबाई वज़ीर तैमूर टालपुर साहब सां गॾु आहे। उनजो चवणु हो त सिंध जा जेके बि अहिड़ा मामला आहिनि जंहिं ते वफ़ाक़ी हुकूमत अञा बि सियासत करे रही आहे हिन सूरत हाल में, त उन ते हू हर आइनी ऐं कानूनी फोरम इस्तेमालु कंदा। सिंध जे मामलनि जे हवाले सां सूबाई वज़ीर जो चवणु हो त तालीम जे हवाले सां सूरत हाल हुजे, अस्पतालनि वारा मामला हुजनि, बेटनि वारा मामला हुजनि या कराची ट्रांसफॉर्मेशन वारी सूरत हाल हुजे, वफ़ाक़ हमेशह सूबाई हुकूमत खे पासीरो करण जी कोशिशि कई आहे। उनजे बावजूदि उनजो चवणु हो त इन्हनि मामलनि ते सूबाई हुकूमत पंहिंजा भरपूर तहफ़ुज़ात ज़ाहिर करे चुकी आहे ऐं इन्हनि मामलनि ते सूबाई हुकूमत का जामे पॉलिसी जोड़े जल्द पंहिंजो लाहे अमल ॾींदी। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाजरीन, प्रोग्राम के सिलसिले के अगते वधाईंदासीं। वेलकम कहती हूँ बिलाल साहब, आपने ज्वाइन किया प्रोग्राम में। बिलाल साहब, क्या कहेंगे ये जो एनिमी प्रॉपर्टी के हवाले से जो वफाकी हुकूमत ने एक कमेटी बनाई है कि सिंध में जो प्रॉपर्टीज जो 65, 71 या 47 में छोड़ी गई थी उन पे वफाकी हुकूमत का राइट है, क्या कहेंगे आप? देखिए, ये इस पे स्टैंडिंग कमेटी पे एक डिटेल डिस्कशन हुई है और इसमें फरूक नसीम ने अपना लीगल ओपिनियन पूरा दिया है और जाहिर है कि इस पे जो भी सजेशन होंगे, इस पे जो भी चीजें, जो भी फाइनल डिसीजन होगा वो एक लीगल व्यू पॉइंट से, एक लीगल एस्पेक्ट को देख के किया जाएगा। और इसके लिए फिर ये सिर्फ सिंध के लिए नहीं, आपकी जितनी भी प्रॉपर्टीज हैं पूरे पाकिस्तान में जो वफाक की है, या वो प्रॉपर्टीज जो एक ट्रस्ट के अंदर है, या वो प्रॉपर्टी जो 1947 से पहले पाकिस्तान को इनहेरिट हुई थी, के ऊपर जामे पॉलिसी बन रही है। और इसकी काफी डिटेल एक ब्रीफिंग जो है वो इसकी स्टैंडिंग कमेटी में की गई थी, जो फरूक नसीम साहब का भी इसका पूरा एक सामने व्यू पॉइंट आया था। लेकिन मुझे समझ में नहीं आता कि जो चीज हम है ना सूबे के लिए बेहतर करते हैं, पाकिस्तान के लिए बेहतर करते हैं, आपकी जो वफाकी हुकूमत है उसको क्रिटिसिज्म के अलावा और कुछ नहीं आता। उनको बस सिर्फ हर जगह ये लगता है कि 18वीं तरमीम से हमने अटैक कर दिया है, या तो हमने सिंध के हुकूक को खुदा न खास्ता कुछ कर दिया। भाई, सिंध भी पाकिस्तान का हिस्सा है, प्राइम मिनिस्टर इमरान खान भी सिंध के प्राइम मिनिस्टर है। ये हर वक्त पता नहीं ये क्यों ये सिंधी कार्ड और ये है ना एक इंसानियत की मुझे कभी कभी बू आती है कि पीपल्स पार्टी की
सियासत है। मुझे तो समझ ही नहीं आता कि पाकिस्तान पीपल्स पार्टी आजकल ये इतनी इनसिक्योर क्यों हुई हुई है कि इनको कुछ नहीं मिलता, फिर सिंधी का लग जाता है। बिलाल साहब, आपने कहा कि ये पूरे मुल्क के लिए है, लेकिन सबसे ज्यादा प्रॉपर्टीज जो हैं, ये तो वफाकी हुकूमत ने भी एडमिट किया है कि सबसे ज्यादा जो मिल्कियतें हैं, जो प्रॉपर्टीज हैं, वो सूबे सिंध में है। जी, तो मैं आपको यही कह रहा हूँ ना कि जो भी इसका लीगल ओपिनियन, लीगल एस्पेक्ट, और हम क्या कोई इनकी प्रॉपर्टीज हम के कोई कब्जा कर रहे हैं, इस तरह का नैरेटिव या परसेप्शन आपकी सिंध हुकूमत देना चाह रही है, तो वही मुझे बड़ा अफसोस से कहना पड़ता है कि चाहे वो एनएफसी का इश्यू हो या कोई पानी का इश्यू हो या किसी और चीज के इश्यू, सिंध गवर्नमेंट जो है ये जो लसानियत के कार्ड खेलने लग गई है, शायद उनको समझ में आ गया कि आगे उनका पॉलिटिकल फ्यूचर नहीं है, इसलिए वो शायद है ना वो इतनी है ना लसानियत की सियासत होता रही है। लेकिन बिलाल साहब, सिंध हुकूमत का ये मौक़िफ़ है कि आईनी हवाले से या कानूनी हवाले से ये प्रॉपर्टीज वफाक की नहीं हो सकती, वफाक की उसमें नहीं दायरे इख्तियार में आती, फिर वफाक की हुकूमत इस तरह की कमेटी किस तरह से बना सकता है? देखिए, फारूक नसीम जो है वो एक सीनियर लॉयर है, वो एक सीनियर लीगल एक्सपर्ट है। हम कोई अनकॉन्स्टिट्यूशनल और कोई इलीगल काम नहीं करने जा रहे। जो स्टैंडिंग कमेटी के प्रपोजल्स होंगे वो उसको फिर है ना एक हाई फोरम पे उसको डिस्कस किया जाएगा, और जो फैसला होगा वो आइन के वो मद्देनजर रखते हुए कॉन्स्टिट्यूशन के जो बाउंड्रीज है उसके अंदर रहते हुए हम फैसला करेंगे। और ये मैं आपको मेक श्योर करना चाहता हूँ कि पाकिस्तान तहरीक इंसाफ किसी सूबे के साथ कोई ज्यादती नहीं करती, क्योंकि पाकिस्तान तहरीक इंसाफ वो वाहिद जमात है जो एक फेडरेशन की अलामत है। बिलाल साहब, जब से पीटीआई की वफाकी हुकूमत गवर्नमेंट आई है मुल्क में, वफाकी हुकूमत और सूबाई हुकूमत दो अलग अलग सिमतों में हमें नजर आती हैं, तो इस तरह के जो मामलात होते हैं वो एक टेबल पर क्यों नहीं बैठ के सुलझाए जाते? गवर्नर हाउस में इस तरह के मामलात होते हैं, अगर वजीर आजम साहब कराची यात्रा करते हैं 2-3 घंटों की, तो उसमें वजीर आला सिंध को उस इजलास में नहीं बुलाया जाता। ट्रांसफॉर्मेशन इजलास पे प्लान पे बातें होती हैं, उसमें वजीर आला सिंध या सिंध हुकूमत का कोई नुमाइंदा शामिल नहीं होता। अगर इसी तरह मामलात वफाकी हुकूमत में देखें तो कुछ वज़रा बैठ के तय करते हैं, तो इस तरह से तो डिफरेंसेस और ज्यादा बढ़ेंगे बजाय कम होने के। देखिए, असल में पाकिस्तान पीपल्स पार्टी को ये प्रॉब्लम नजर में आता है कि हमने 14 साल में इनकी जो नालायकियां, इनकी जो फेलियर है वो आवाम को बता दी हैं। जो सिंध में पाकिस्तान तहरीक इंसाफ जो अपोजिशन में है, एक प्रॉपर अपोजिशन का किरदार अदा करके आवाम को बता दिया कि 14 साल में पाकिस्तान पीपल्स पार्टी ने आवाम का खून चूसा है। अब आप प्राइम मिनिस्टर की विजिट की बात कर लें तो सारे जो सिक्योरिटी के मामलात होते हैं, सारे जो प्रोटोकॉल होता है वो सिंध हुकूमत देती है। तो ये तो कभी पॉसिबल ही नहीं है कि प्राइम मिनिस्टर कराची आए और सिंध गवर्नमेंट को ना पता चले। ये बिलाल साहब, वो एक शेड्यूल जो वो एक रूटीन वाइज शेड्यूल जो सिक्योरिटी का होता है वो चले जाता होगा। इनविटेशन भी तो होता है ना कि भाई वजीर आला सिंध आए और इजलास में बैठे। अच्छा, मुझे है ना ये जो आपके चीफ मिनिस्टर साहब हैं वो हर वक्त शिकायत करते रहते हैं, असेंबली में भी शिकायत करते रहते हैं कि मेरे साथ ये हो गया, मेरे खुद उसका जवाब नहीं है। मुझे प्रॉब्लम ये है कि हम जो सिंध की हुकूमत के साथ हम कहते हैं कि आप काम करें, आपकी नाअहलियां हैं, आपकी करप्शन है, तो ये सारी करप्शन नाअहलियां छुपाने के लिए इनको सारे जो है ना मसले मसाइल वफाकी हुकूमत में लगते हैं, और हर छोटी बात पे ये बात से पतंगर बना देते हैं। इनसिक्योरिटी की ये पॉलिटिक्स आजकल कर रहे हैं क्योंकि इनको पता है कि इनको आवाम के सामने इनका असली चेहरा नजर आ गया। शुक्रिया बिलाल साहब, आपने अपना मौक़िफ़ देने के लिए हमें प्रोग्राम में ज्वाइन किया। नाज़रीन, मेंबर सिंध असेंबली पीटीआई सां ताल्लुक़ रखंदड़ बिलाल गफ़ार असां सां गॾु। बिलाल जो चवणु हो त हू अहिड़ी का बि पॉलिसी न जोड़ींदा जंहिंसां सूबे जे अवाम जा हक़ मुतासिर थियनि। मिल्कियतनि जे हवाले सां हुनजो चवणु हो त इन तरह जी कमेटी जेका जोड़ी वई आहे वरगो सिंध सूबे में मौजूदु मिल्कियतनि जे हवाले सां न आहे, जॾहिं त सॼे मुल्क में जिते बि इन तरह जूं प्रॉपर्टीज़ आहिनि उन हवाले सां कमेटी जोड़ी वई आहे जेका पंहिंजी मुकमल रिपोर्ट ठाहींदी। अॼोके प्रोग्राम में पिणु एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।